अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध ख़िलाफ़ मुसलसल साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि। नवनि सूबनि वारी ॻाल्हि नई त कोन्हे। मीर हसन आरिसर लिखियो था, सिंध जी वहदत में सदियुनि खां अखियूं विझी वेठल बेवतन ऐं बुखी ख़ल्क़ खे केरु सम्झाए त सिंध काग़ज़ ते छिकियल लीके बदिरां फितरत जी अहिड़ी तख़लीक़ आहे जेका जुगनि खां जंहिं क़ौम खे अता थियल आहे। उन जे तर्जुमान शाइर शेख याज़ चयो आहे त म्याणी बि महकी मछी छट में, मुसाफ़िर उहो आहे मुंहिंजो वतन। जॾहिं कनि चयाऊं असांखे मिले, उहा ई त धरती उहो ई त धन। हालांकि हिन वतन नवनि सूबनि वारी उहा ॻाल्हि जेतोणीकि इम्कानी तरह ईंदड़ आइनी शक सां ॻंढींदे कई पई वञे, पर साॻी ॻाल्हि त डिघे अरसे खां उन ख़ल्क़ जी ख़ुशफ़हमी बणियल आहे जंहिंजी अखि हमेशह पराए माल ते ऐं टोपी निराड़ ते रही आहे। हीअ सिटूं लिखण खां थोरी देरि अॻु हिकिड़े नस्ल परस्त अॻवान जी सिंध विरहाइण वारे मुतालबे ते मबनी वीडियो क्लिप ॾिसी मूंखे सिंध जे अलबेले कहाणीकार अली बाबा जी इहा ॻाल्हि यादि आई त हिन रौलाकनि खां ताज महल बि विसरी वियो, पर असांखां वाटर जे कड़ ते बीठल बबर जो उहो वण बि न विसरंदो आहे जंहिंजी छांव में असीं 4 घड़ियूं साही पटींदा आहियूं। मुल्क जे बानी हुजण वारी ग़लति फ़हमीअ जे हिननि मरीज़नि खे केरु सम्झाए त संदन आबा ॾाढा सदियुनि खां जिते मुक़ीम हुआ उते ई त खाइनि। मुल्क जो क़याम अमल में आयो कोन, ऐं जंहिं ख़िते ते पाकिस्तान क़ाइमु थियो उते ॾलहा खणी अचण खां पोइ खेनि पनाह उन सिंध ॾिनी जंहिंखे हज़ार हीला हलाइण बावजूदि ज़हनी रूहानी तरह को बि हमले आवर सुफ़े हस्ती तां मिटाए मिसारे न सघियो आहे। ईराननि जो पीछो कंदे सिकंदर यूनानी जॾहिं सिंध ते हमिलो करणु आयो त खेसि सिंधु जे किनारे ते वेठल हिकिड़ो जोगी मिलियो। सिकंदर खांसि पुछियो त तूं मूंसां विढ़ी छो नथो? जोगी वराणियसि, तूं मुंहिंजी धरती ऐं दरिया पाण सां गॾु खणी वेंदे छा? सिकंदर पारां इनकार करण ते जोगी चयसि त पोइ तोसां विढ़ण लाइ मूं वटि को बि जवाज़ मौजूदु कोन्हे। अहिड़ी रीति आबासी, हबारी, मगोल, अरगून, तुर्खान, मुग़ल ऐं अंग्रेज़ आया, पर उन्हनि क़ौमनि मां जेके सिंध खे माउ सम्झी वेठा तिन खे सिंध पंहिंजा बचा सम्झी शहीद नज़ीर अब्बासी जीअं मुग़ल वांगुरु पंहिंजनि अखियुनि ते विहारियो, पर जिन सिंध खे मिसारणु चाहियो उन्हनि खे सिंध ईअं मिसारे छॾियो जो अॼु संदन नालो निशानी सिंध जी धरती ते मौजूदु न आहे। आयो वियो सिकंदर, सेवण अञा उते आहे, हू खीर थर खड़ो आहे, वेंदा रहिया विनासी। किसो मुख़्तसर त अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़े करण खां 4 साल पोइ उन जे वजूद खे मिसारण जी कोशिशि कंदे न रुॻो उनखे बम्बई जी झोली में उछलाए छॾियो हो, पर 1868 में सिंध एक्ट जहिड़ो कारो क़ानून पास करे अंग्रेज़नि गद्दार जागीरदारनि जी उन नस्ल जी आबियारी कई हुई जेके अञा ताईं पंहिंजी अबाणी किरत में मसरूफ़ आहिनि। पर छा सिंध जी वहदत खे अंग्रेज़नि जी अहिड़ी कारस्तानी ख़तमु करे सघी? 1955 में हिकु भेरो ॿीहर सिंध दुश्मन कुवतनि सिंधी वॾेरनि जे साॻे गद्दार नस्ल सां गॾिजी सिंध खे वन यूनिट जो पंजोड़ विझी उन जे नाले खे मिटाइण जो कानून ठाहियो। पोइ छा सिंध जो वजूदु मिटिजी वियो? हीअ अञा काल कालोनी ॻाल्हि आहे जो 2012 में बि टे निज़ाम जे नाले में सिंध विरहाई वई, पर पोइ छा थियो? तंहिं करे हिकिड़ी हक़ीक़त हर कंहिंजे ध्यान ते हुजे त सिंध जो क़ौमी वजूदु ऐं मारूज़ी वहदत विरहाइजण खां वॾी आहे ऐं उनजो नालो मिसारजण खां मथे आहे। हिन वक़्तु जेतोणीकि कंहिं ज़िम्मेवार इदारे या फ़र्द अहिड़ी ॻाल्हि न कई आहे, पर कुझु गैर ज़िम्मेवार धुरियूं ऐं फ़र्द मीडिया ते अहिड़ो माहौल ठाहिण लाइ हथ पेर हणी रहिया आहिनि जंहिंखे इम्कानी आइनी शिक सां बि ॻंढियो पियो वञे, पर तारीख़ी तजुर्बनि मां साबित थो थिए त जंहिं क़ौम 5000 सालनि ताईं सिंध धरती खे माउ सम्झी उनजी रखवाली कई आहे, उहा क़ौम पंहिंजी धरती ऐं दरिया जे मसइले ते फ़क़्ति फितरत जे उन क़ानून खे ई मञे थी जंहिंजी हर शिक में उहे ॿई नेमतूं सिंधियुनि जे मुक़दर में लिखियूं पियूं आहिनि। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो।
सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।